अस्सलाम वालेकुम आरबीएस बिज़नेस रिसर्च अकेडमी में मां तव्हां सभिनी खे भली कार चवां थो। अॼु हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं त अंडरस्टैंडिंग लिकर्ट स्केल्स एंड टाइप। दोस्तों जॾहिं बि असां रिसर्च कयूं था त ज़ाहिर आहे उन में डेटा कलेक्ट करण जे लाइ असांखे क्वेश्चनियर डेवलप करणो हूंदो आहे ऐं उन क्वेश्चनियर में अक्सर तौर ते असां कुझु स्केल उन में ॾींदा आहियूं जंहिंमें उर्फ़े आम में जेको असां वटि तक़रीबन इस्तेमालु थींदो रहंदो आहे उहो आहे स्ट्रॉन्गली एग्री खां वठी करे स्ट्रॉन्गली डिसएग्री ताईं 5 पॉइंट लिकर्ट स्केल। हाँ इन हवाले खां ये स्केल कहिड़ा हूंदा आहिनि या कहिड़ा टाइप्स आहिनि ऐं इन ते आख़िर लिकर्ट छो नालो पियो त ऐं उन खां अलावा इहो बि ॾिसंदासीं हिकु वेबसाइट बि मां तव्हांखे वठी ॾेखारियां थो त स्केल जेके आहिनि इन जा केतिरा टाइप्स आहिनि। मिसाल 3 पॉइंट आहे 4 पॉइंट आहे 5 पॉइंट आहे 9 पॉइंट लिकर्ट स्केल आहे। हिकिड़ा हिन में असां ॾिसी फोर्स्ड लिकर्ट स्केल उहो जो छा फ़र्क़ु छा उन जी माना हूंदी आहे, ॿियो क्लोज एंडेड स्केल हूंदा आहिनि उन जी छा माना आहे, इहो सभु कुझु असां डिस्कस कंदासीं अॼु असां हिन वीडियो में। सो अचो त शुरूआत कयूं पंहिंजे इन वीडियो जी। पर सभ खां पहिरियों मां नालो डॉक्टर अहमद सुमरो आहे ऐं मां आशा अब्दी नसी सां तालुक़ रखां थो। हिते अव्हां ॾिसी रहिया आहियो लिकर्ट स्केल स्पेसिमेन। हिन में ही मुंहिंजो हिकिड़ो क्वेश्चनियर आहे जॾहिं मूं डेटा कलेक्ट कयां पोइ त उन हिन ज़रिए सां मां ही क्वेश्चनियर डेवलप कयो हुयो ऐं हिते जेका मां ॻाल्हि करणु चाहियां थो उहो हिन लिकर्ट स्केल जी ॻाल्हि कयूं त ही 5 पॉइंट लिकर्ट स्केल आहे जंहिंमें जेको आहे ही मुंहिंजा ग्रीन परचेसिंग बिहेवियर हिकिड़ो लेटेंट वेरिएबल आहे या ट्रस्ट ऑन ग्रीन प्रोडक्ट इहो हिकिड़ो लेटेंट वेरिएबल आहे। इन लेटेंट वेरिएबल खे मां मयर करणु चाहियां थो माण्हू जो बिहेवियर जेको इन हवाले खां उहे 5 पॉइंट लिकर्ट स्केल जेको स्ट्रॉन्गली एग्री खां शुरू थी करे स्ट्रॉन्गली डिसएग्री ताईं इहो पूरो थिए थो। त हाणे अव्हां सम्झी विया हूंदा त लिकर्ट स्केल जो कॉन्सेप्ट छा आहे। उन खां पोइ हाणे सवाल इहो पैदा थिए त भाई इन स्केल ते लिकर्ट जो नालो पियो छो। इन नालो इहो पियो त डॉक्टर रेंसिस लिकर्ट जेको 1903 खां 1981 ताईं इन जो पीरियड आहे हयात जो उन जेका बेसिकली उहो माण्हू हुजे ॿिए तौर ते हिन जो कॉन्सेप्ट ॾिजो त भाई कंहिं बि बिहेवियर खे या कंहिं बि लेटेंट वेरिएबल खे कीअं मयर कजे। छो दोस्तों लेटेंट वेरिएबल उहो जेको आहे इनडायरेक्टली मयरेबल आहे, असां हुनखे अनऑब्जर्व वेरिएबल चऊं था। बहरहाल हिते मुंहिंजी तव्हां ॾिसी रहियो इमेज आहे जेके तव्हां लेटेंट वेरिएबल जे बारे में मुकमल मालूमात न आहे त बहितर आहे इहा वीडियो ॾिसो त तव्हांखे लिकर्ट स्केल जे बारे में मुकमल मालूमात मिली वेंदी। सो लिकर्ट स्केल जेको आहे उहो असांजो अनऑब्जर्व वेरिएबल आहे। असां हिनखे ऑब्जर्व करण जे लाइ असां कुझु सवाल पुछंदा आहियूं, उन सवाल पुछण मां असां ॾिसंदा आहियूं त उनजी एग्रीनेस केतिरी आहे। तो इहो लिकर्ट स्केल डॉक्टर रेंसिस लिकर्ट जेको आहे उहो जेको आहे उन जो कमु कयो हुयो जेको 1932 में। अच्छा हाणे इहो आहे त अ टेक्निक फॉर मेजरमेंट ऑफ एटीट्यूड। हाणे तव्हांजो एटीट्यूड खे मयर करणो आहे। मिसाल एटीट्यूड तव्हां ग्रीन परचेसिंग बिहेवियर या तव्हांजो जेके ऑर्गेनिक प्रोडक्ट जेके तव्हां परचेस करणु चाहियो था, ऑर्गेनिक वेजिटेबल तव्हां परचेस करणु चाहियो था त इन हवाले खां तव्हांजो बिहेवियर कहिड़ो आहे। हाणे वरी बि ॻाल्हि त बिहेवियर जेको आहे उहो असांजो उहो लेटेंट वेरिएबल आहे। ऐं तंहिंखां पोइ आहे दिस आइडिया वाज एक्सपाउंडेड बाय द लिकर्ट्स 1934 एट द जर्नल ऑफ सोशल साइकोलॉजी आर्टिकल आहे जंहिंजो नालो आहे अ सिंपल एंड रिलायबल मेथड ऑफ स्कोरिंग द थर्स्टोन एटीट्यूड स्केल। यानी ही जेको स्केल लिकर्ट स्केल डेवलप कयो उहो पहिरियों हिन पेपर में हिन जी मुकमल मालूमात ॾिनी वई। टाइम इहो पेपर ॾिसी वठो भले। अच्छा ही आहे जेको आहे रेंसिस लिकर्ट जी पिक्चर ऐं ही को सोशोलॉजिस्ट हो जेको यूनिवर्सिटी ऑफ मिशिगन में प्रोफेसर हुयो उन हिन खे वजूद में आंदो लिकर्ट स्केल खे। अच्छा हाणे लिकर्ट स्केल छा आहे इहो आहे इट इज़ अ साइकोमेट्रिक स्केल कॉमनली इन्वॉल्व इन द रिसर्च दैट इम्प्लाइज क्वेश्चनियर। यानी उहा जेका जंहिंमें असां क्वेश्चनियर डेवलप कयूं था कंहिं बिहेवियर खे मयर करण जे लाइ त उते इहो स्केल जेको आहे उहो अची थो वञे या लिकर्ट स्केल। इट इज़ मोस्ट वाइडली यूज़ अप्रोच तमामु घणी जेको आहे उहा अप्रोच इस्तेमालु थींदी स्केल तमामु घणो इस्तेमालु थींदो आहे रिस्पॉन्स इन सर्वे ख़ासि जेको असां कमु कयूं था सर्वे में। सो उन हवाले खां अच्छा सोशल साइंस हुजे एजुकेशन साइंस हुजे या तव्हांजी बिज़नेस रिसर्च हुजे इन में तक़रीबन असां घणो जेको कमु कंदा आहियूं उहो असां सर्वे ज़रिए सां कंदा आहियूं। जॾहिं बि सर्वे जी ॻाल्हि अचे थी त ज़ाहिर आहे असां क्वेश्चन डेवलप कंदासीं। जॾहिं क्वेश्चन डेवलप कंदासीं त असांखे स्केल ॼाणणो पवंदो। जॾहिं स्केल जी ॻाल्हि कंदासीं त पोइ लिकर्ट स्केल जी ॻाल्हि बि ज़रूरु थींदी। अच्छा उन खां पोइ आहे त लिकर्ट स्केल आर नॉन कॉम्पेरेटिव स्केलिंग। इन में कंहिंजी का कंपेरिजन न हूंदी आहे ऐं हिकिड़ो ई इन में डायमेंशन हिकिड़ो ई हूंदो आहे त यानी हिकु वक़्त में हिकिड़े डायमेंशन खे असां इनखे मयर कंदा आहियूं। लिकर्ट स्केल्स आर टू measure beliefs, attitude and opinion of the people toward a particular question या statement। हाणे इन में छा कंदा आहियूं असां
माण्हुनि जो यकीन आहे, बिलीफ आहे कंहिं शइ में, या माण्हुनि जो जेको आहे एटीट्यूड आहे, ओपिनियन आहे, उन्हनि शयुनि खे असां मुयसरु कंदा आहियूं कंहिं बि सवाल जे हवाले खां, कंहिं बि स्टेटमेंट जेका असां हुनखे ॾींदा आहियूं। लिकर्ट स्केल छा कंदो आहे? इट रैंक्स, इहा जेका जजमेंट आहे उनखे रैंक कंदो आहे फ्रॉम लो टू हाई, यानी स्ट्रॉन्गली एग्री, या लो टू हाई या हाई टू लो, उन में असां रैंकिंग कंदा आहियूं उनजी। उन खां लिकर्ट स्केल मैयर्स आइटम इंक्लूडिंग फ्रीक्वेंसी। हाणे लिकर्ट स्केल मैयर जेको कंदा उहो फ्रीक्वेंसी आहे, माना हिकिड़ो को ख़ासि बिहेवियर आहे, तव्हां ॾींहं में केतिरो दफ़ा कयो था, क्वालिटी जी केतिरी आहे, इंपॉर्टेंस आहे, सेटिस्फेक्शन आहे, इहे सभु असांजा लेटेंट वेरिएबल आहिनि। या इंपॉर्टेंस, या कहिड़ी शइ सां तव्हां केतिरी इंपॉर्टेंस ॾियो था, तमामु घणी था ॾियो, तमामु थोरी था ॾियो, इहे सभु स्केल मां तव्हांखे वीडियो जे आख़िर में ज़रूरु ॾेखारींदुमि हिकु हिकु शइ जा। उन खां पोइ लिकर्ट स्केल्स क्वेश्चन्स आर सिंगल चॉइस, यानी उनमें हिकिड़ी सिंगल चॉइस हूंदी आहे। मिसाल तौर ते उनमें जेको तव्हांखे ऑप्शन त 5 ॾिना वेंदा आहिनि 5 पॉइंट लिकर्ट स्केल में, 3 पॉइंट लिकर्ट में वरी 3 ॾिना वेंदा आहिनि, पर उन के 5 मां का हिकिड़ी तव्हांखे चूज़ करणो हूंदो आहे। इहो मुमकिन नाहे त तव्हां हिक खां वधीक चूज़ करे वठो, सो उहो शायदि उहो मल्टीपल चॉइस नाहे, इहो सिंगल चॉइस आहे। ॿियो क्लोज एंडेड हूंदो आहे, त भई इन पूरी एंड क्लोज हूंदी आहे, यानी उन जेके 5 ऑप्शन उन को न को हिकिड़ो चूज़ कयो था। हाणे इन में तव्हां पंहिंजो को कंट्रीब्यूशन नथा ॾिसो। मिसाल एग्ज़ाम पेपर थींदो आहे तव्हांजो, त उनमें तव्हांजे टीचर उस्ताद साहिबान तव्हांखे क्वेश्चन पेपर ॾींदा आहिनि, बाबा हाणे सुवाल आहे, इन सवाल जे बारे में लिखो। पोइ तव्हांखे बिल्कुलु आज़ादी हूंदी आहे त तव्हां उन 2 पेज भरियो, 3 पेज भरियो, जेतिरो बि तव्हां लिखणु चाहियो लिखी सघो था। इनखे असां चवंदा आहियूं ओपन एंडेड क्वेश्चन। पर ही जेके असांजे क्लोज एंडेड क्वेश्चन आहिनि, जंहिंमें असांखे इहा सहूलियत न हूंदी आहे ऐं असांखे 5 चॉइस मां का हिकिड़ी चॉइस जेको आहे उहो मुंतखिब करणी हूंदी आहे। लिकर्ट स्केल आर ऑड नंबर। हाणे उहो ऑड नंबर हूंदा आहिनि, जीअं बार बार ॻाल्हि हूंदी भई 3 पॉइंट आहे, 5 पॉइंट आहे, 7 पॉइंट आहे, 9 पॉइंट आहे, 11 पॉइंट, त उन में हिकिड़ी न्यूट्रलिटी असांखे मिली वेंदी आहे। माना कंहिं बि हवाले खां तव्हां कंफर्म न आहियो ऐं तव्हां उन हवाले खां न्यूट्रल रहणु चाहियो था, त उन में इहो ऑप्शन हूंदो आहे जेके बि असांजा ऑड नंबर हूंदा आहिनि। पर जेकॾहिं हिकिड़ा अहिड़ा हूंदा आहिनि जेके इवन नंबर हूंदा आहिनि, जंहिंमें चॉइस 4 हूंदियूं आहिनि, 6 हूंदियूं आहिनि, 2 हूंदियूं आहिनि, त उन में असां न्यूट्रलिटी वारो ऑप्शन उहो न हूंदो आहे। असां चवंदा आहियूं फोर्स लिकर्ट स्केल, यानी इहो को फोर्स करियो, तव्हां ज़रूरु पंहिंजो को न को रिस्पॉन्स ॾियो। भई के ऑड नंबर में असां वटि हूंदो आहे, त तव्हां हिते ॾिसो था त ही असांजो जेको स्केल आहे, ही असांजो इवन नंबर या फोर्स लिकर्ट स्केल आहे। हाणे हिन में असांखे जेका का बि न्यूट्रलिटी वारी जेका उहा न आहे। मिसाल के असां चऊं त न्यूट्रल रहूं, न एग्री आहियूं न वरी डिसएग्री आहियूं, अहिड़े क़िस्म हिन में चॉइस तव्हांखे कोन मिली रही आहे। ही स्टार्ट थिए स्ट्रॉन्गली एग्री खां वठी स्ट्रॉन्गली एग्री ताईं आहे, ऐं जेको आहे हिन में काई बि, छो जो ही हिकिड़ो इवन आहे। ही रेड कलर में 50% नेगेटिव आहे, ही 50% पॉजिटिव आहे। त यानी जॾहिं तव्हां रिस्पॉन्स ॾींदो, या त तव्हां हिन मां ॾींदो या हिन मां ॾींदो, इनमें न्यूट्रलिटी वारो को कॉन्सेप्ट कोन्हे। ठीक है। एंड व्हेन रिस्पोंडिंग टू लिकर्ट स्केल questionnaire item respondent specify the level of agreement or disagreement on the psychometric on the symmetric agree disagree scale for a series of statement. So हाणे कुछ एग्री आहिनि, कुछ डिसएग्री आहिनि, इन मां ये लेवल ऑफ एग्रीमेंट आहे त तव्हां केतिरो एग्री आहियो या वरी केतिरो डिसएग्री आहियो। ही ऑड नंबर जी अॻु बि ॻाल्हि कई त ही ऑड नंबर आहे, जंहिंमें न्यूट्रल जेको असांजो रिस्पॉन्स ऑड नंबर में, उन खां पोइ तव्हां ऑड नंबर ॾिसो था जंहिंमें असांजो न्यूट्रल रिस्पॉन्स ज़रूरु हूंदो आहे। ऐं हिते ही इवन नंबर आहे, जंहिंमें तव्हां ॾिसो था त स्केल डू नॉट हैव अ न्यूट्रल रिस्पॉन्स। जी अॻु बि मूं ॿुधायो त हिन में कोई क़िस्म जो न्यूट्रल रिस्पॉन्स कोन्हे, हिन खे असां फोर्स लिकर्ट स्केल चऊं था। अच्छा, टेकिंग, हाणे मिसाल हिकिड़ो आहे त भई टेकिंग कोविड वैक्सीन विल कंप्लीटली प्रिवेंट यू फ्रॉम इन्फेक्शन। हाणे इन हवाले खां तव्हांजी एग्रीमेंट चेक करणु चाहियूं था त स्ट्रॉन्गली एग्री डिसएग्री आहियो, डिसएग्री आहियो, न्यूट्रल एग्री आहे, स्ट्रॉन्गली एग्री छा आहे। त हाणे जेको बि तव्हां हिन टिक कंदव त ज़ाहिर आहे उहो तव्हां जेको एग्रीमेंट ज़ाहिर करे थो त तव्हां एग्री आहियो या डिसएग्रीमेंट, या तव्हां डिसएग्री आहियो हुन खां। ऐं उन खां पोइ हिते लिकर्ट स्केल जा जेके पॉइंट्स आहिनि, उहे मुख़्तलिफ़ पॉइंट्स तव्हांखे जेके उहे नज़र अची रहियूं आहिनि। त हाणे इन में जेको पॉइंट आहे उहो आहे 10 पॉइंट लिकर्ट स्केल आहे। ठीक है। ऐं ॿियो असांजो 9 पॉइंट लिकर्ट स्केल आहे, ऐं उन खां पोइ ही 8 पॉइंट लिकर्ट स्केल। हाणे ॾिसो 8 पॉइंट आहे हुजे, 6 पॉइंट हुजे, या असांजो 2 पॉइंट, 4 पॉइंट, इहे जेके बि असांजा आहिनि 10 पॉइंट, इहे असांजा इवन नंबर स्केल आहिनि। हाँ, इनखे असां इनखे रखियो आहे इहे फोर्स लिकर्ट स्केल आहिनि, छो जो इन में न्यूट्रलिटी वारो
जेको आहे सो गैर जानिबदारी वारो जेको एलिमेंट उहो हुन में आहे ई कोन। ऐं ॿिया जेके बि असांजा आहिनि मिसाल 9 पॉइंट लिकर्ट स्केल जेके बि ऑड आहिनि उन में हमेशह तव्हांखे न्यूट्रलिटी वारी पॉइंट ज़रूरु मिलंदी। ठीकु आहे। ऐं ही 2 पॉइंट लिकर्ट स्केल असां इहो बि फोर्स आहे। हाणे ही आहे त 3 मोस्ट पॉपुलर लिकर्ट स्केल कहिड़ा आहिनि तक़रीबन जेके इस्तेमालु थींदा आहिनि उहे 4, 5 या 7 थींदा आहिनि। त तमामु घणो जेको कमु थींदो आहे उहो 5 पॉइंट लिकर्ट स्केल ते तक़रीबन दोस्त इन ते ई कमु कंदा आहिनि। हाणे तव्हां जेको आहे भई तव्हां 9 पॉइंट 7 पॉइंट 5 पॉइंट हाणे जेके 5 पॉइंट कयो था उन खां बजाए जेके तव्हां 7 पॉइंट कयो था त माना उन बिहेवियर खे अञा वधीक निरोली तव्हां उनखे मैयर कयो था। जेकॾहिं तव्हां उहो 9 पॉइंट लिकर्ट स्केल ते वेंदो त अञा वधीक निरोली उन बिहेवियर खे तव्हां मैयर करे सघो था। हाणे इन जा मिसाल मां तव्हांखे अॻिते हली वीडियो बि आख़िर में ॿुधाईंदुमि त 7 पॉइंट लिकर्ट स्केल में कहिड़ा कहिड़ा ऑप्शन अचनि था, 8 पॉइंट 9 पॉइंट में कहिड़ा अचनि था, 5 पॉइंट में। यानी कि 3 पॉइंट में तव्हां आहियो त तव्हां घटि जेको उनखे तव्हां मैयर कयो था। जेतिरो तव्हां वधंदा वेंदो ओतिरो वधीक यानी सीरियसली तव्हां उनखे कंहिं बिहेवियर खे मैयर करणु घुरो था। ठीकु आहे। ऐं डिफोर्स लिकर्ट स्केल में वरी छा आहे त पार्टिसिपेंट्स आर फोर्स्ड टू मेक ओपिनियन। तव्हां को न को ओपिनियन ज़ाहिर करणो ई आहे छो जो उनमें न्यूट्रल को असांजो रिस्पॉन्स हूंदो ई न आहे। अच्छा, हाणे उन खां पोइ हीउ आहे असांजो 10 पॉइंट लिकर्ट स्केल यानी ही हिकिड़ो फोर्स लिकर्ट स्केल आहे छो जो जेको 10 पॉइंट असांजो इवन आहे। ही 10 तव्हां इवेंट आहे जंहिंमें असां हाईली डिससेटिस्फाइड खां वठी करे हाईली सेटिस्फाइड आहियूं ऐं जंहिंमें असांजो कंहिं बि क़िस्म जो न्यूट्रल ऑप्शन आहे ई कोन हिन में। ठीकु आहे। ऐं अॻिते भला ॿियो मिसाल ॾिसूं। ऐं ॿियो मिसाल जेको असां वटि आहे उहो 9 पॉइंट लिकर्ट स्केल आहे जंहिंमें असां वटि जेको आहे जेके तव्हां को न्यूट्रल रहणु चाहियो त उहो बि तव्हां वटि ऑप्शन आहे। ठीकु आहे। 9 पॉइंट लिकर्ट स्केल में। ऐं उन खां पोइ अॻिलो जेको असांजो 8 पॉइंट लिकर्ट स्केल आहे जंहिंमें असांजो कोई बि न्यूट्रल ऑप्शन आहे ई कोन, जंहिंमें हाउ सेटिस्फाइड आर यू विद द सर्विस ऑफ एनी बैंक, कंहिं यूनिवर्सिटी, कंहिं बि ॿिए कंहिं इदारे जेको सर्विस आहे उन हवाले खां ई असां वटि 8 जेके ऑप्शन्स आहिनि ऐं इनमें कंहिं बि क़िस्म जो न्यूट्रलिटी वारो ऑप्शन तव्हां वटि आहे ई कोन। अच्छा, उन खां पोइ नेक्स्ट जेको आहे असां वटि आहे 7 पॉइंट लिकर्ट स्केल जंहिंमें वरी तव्हांखे हिकिड़ो न्यूट्रलिटी वारो ऑप्शन गैर जानिबदारी ऑप्शन तव्हांखे मिली रहियो आहे हिन में। उन खां पोइ ॿियो असांजो जेको ऑप्शन आहे उहो आहे 6 पॉइंट लिकर्ट स्केल। अगेन ही इवन आहे। ज़ाहिर आहे इवन में असां वटि को न्यूट्रल ऑप्शन जीते ॾिसो था उहो आहे ई कोन। उन खां पोइ 5 पॉइंट लिकर्ट स्केल जेको तमामु घणो मशहूरु आहे जंहिंमें असां न्यूट्रल पॉइंट बि आहे। हीअ असांजो आहे 4 पॉइंट लिकर्ट स्केल नो न्यूट्रल ऑप्शन। 3 पॉइंट लिकर्ट स्केल न्यूट्रल ऑप्शन असांजो आहे। 2 पॉइंट नो न्यूट्रल ऑप्शन, न्यू न्यूट्रल ऑप्शन। ठीकु आहे। ही कुझु मिसाल मूं तव्हांजे साम्हूं पेश कया। अचो त मां तव्हांखे कुझु डॉक्यूमेंट ॾेखारियां त जंहिंमें तव्हांखे वर्ड डॉक्यूमेंट जंहिंजी लिंक बि मां ज़रूरु रखी छॾी आहे पंहिंजे वीडियो जे हेठां त उन में तव्हां ॾिसंदा कहिड़े क़िस्म जा असां वटि उमी तौर ते जेके आहिनि से स्केल आहिनि। मिसाल हिकिड़ो मूं तव्हांखे ॿुधायो एग्रीमेंट वारो स्केल। ॿिया कहिड़ा आहिनि या फ्रीक्वेंसी वारा ॿिया कहिड़ा उहे मां तव्हांखे ॾेखारे थो हलां हाणे। सो ही हिकिड़ो वर्ड डॉक्यूमेंट आहे लिकर्ट स्केल एग्जाम्पल फॉर सर्वे। ठीकु आहे। जंहिंजो सोरल ब्राउन जो आहे ही। ठीकु आहे। हाणे अक्सर तौर ते जेकॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं अक्सर त भई असां वटि असां ॼाणींदा आहियूं ॼण हिकिड़ो या त भई एग्रीमेंट जे हवाले खां स्ट्रॉन्गली एग्री आहे त स्ट्रॉन्गली एग्री ई असां तक़रीबन कमु कंदा आहियूं। असां शायदि दोस्तनि खे इन खां वधीक ॿिया बि के आहिनि उहा ख़बर तमामु घटि दोस्तनि खे हूंदी आहे। बहरहाल हाणे इन में जीअं आहे ही असांजो 5 पॉइंट लिकर्ट स्केल आहे जंहिंमें ही अनडिसाइडेड न्यूट्रल जेको न्यूट्रलिटी या गैर जानिबदारी तव्हांखे ॾिए थो। ऐं उन खां पोइ ही वरी असांजो 7 पॉइंट लिकर्ट स्केल आहे। ऐं उन खां पोइ तव्हां जीअं त हिन में मुख़्तलिफ़ जेके असांजा लिकर्ट स्केल अची था वञनि जेके एग्रीमेंट जे हवाले खां आहिनि। ॿियो जेको असांजो आहे वैल्यू यानी हाई या मॉडरेट या लो आहे। इन ते मां तव्हांखे मिसाल बि ॾेखारे थो हलां। ॿियो जेको असांजो आहे उहो आहे रेलिवेंस त केतिरो रेलिवेंट आहे, उहो एक्सीलेंट आहे, सम आर पुअर। ॿी आहे फ्रीक्वेंसी त केतिरो टाइम जेको आहे उहो तव्हां बिहेवियर हिकु ॾींहं में कयो था, वेरी फ्रीक्वेंटली, ओकेशनली, रेयरली, नेवर। ठीकु आहे। इहो बि हिकिड़ो असांखे इन में मिले थो फ्रीक्वेंसी बि। मिसाल असां जेको बिहेवियर जेको असां मैयर कयूं था कंहिं रिटर्न वेरिएबल में त उन में असांखे फ्रीक्वेंसी मिली सघे थी, उन में असांखे एग्रीमेंट बि मिली सघे थो, कंहिं शइ खे इंपॉर्टेंस ॾियणी आहे उन हवाले खां वरी ही जेको आहे असांजो स्केल तव्हांखे नज़र अची रहियो आहे। कंहिं शइ जी क्वालिटी खे मैयर करणो आहे सर्विस क्वालिटी खे त पोइ असां वेरी गुड एक्सेप्टेबल पुअर वरी असां इनखे इन लाइ ई असां वटि आहे। या कंहिं शइ जी लाइवलीहुड यानी उहो केतिरा दफ़ा थी सघे थो
उन जे लाइ वरी असां वटि ही स्केल आहिनि, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ आहे डाक्टोमिस जेको आहे जंहिंमें ॿ असां वटि हुजनि, यानी मेल या फीमेल मिसाल। हाणे इन में या फेयर या अनफेयर आहे, कंहिं जे बिहेवियर खे उहो या फेयर थी सघे थो या अनफेयर आहे, एग्री डिसएग्री, ट्रू फॉल्स, येस नो। ऐं उन खां पोइ असांजा 3 पॉइंट लिकर्ट स्केल में वटि असांजा ही था अची वञनि तव्हांजा मोर देन आई वुड लाइक टू, ऐं ही असांजा अची वञनि एक्सट्रीमली, मॉडरेटली, नॉट एट ऑल। ही 4 पॉइंट लिकर्ट स्केल अची विया जंहिंमें असांजो फोर्स जेको आहे एंट्री आहे तव्हांखे को न को रिस्पॉन्स ॾियणो आहे, ठीकु आहे। ही 5 पॉइंट लिकर्ट स्केल आहे असांजा मच बेटर, समवॉट बेटर, स्टेट एट सेम, समवॉट वर्स एंड द मच वर्स। सो ना ही तव्हांजी बिहेवियर ज़ाहिर करे थो कंहिं बि जेका लेटेंट वेरिएबल जे हवाले सां। ही 7 पॉइंट लिकर्ट स्केल जा मिसाल तव्हांखे अची विया। ऐं उन खां पोइ ॿियो बि डॉक्यूमेंट मां ॾेखारियां थो तव्हांखे। बहरहाल इन सभिनी जी लिंक मूं रखी छॾी आहे वीडियो जे हेठां, असां तव्हां डाउनलोड करे सघो था। ही लेवल ऑफ एक्सेप्टेबिलिटी जेकी तव्हां केतिरी आहे त 7 पॉइंट लिकर्ट स्केल तव्हांखे अचे थो, त इन में न्यूट्रलिटी पॉइंट तव्हां ॾिसो था उहा साॻी नज़र अची रही आहे तव्हांजी। अच्छा, उन खां पोइ ही बिलीफ जे हवाले खां आहे त कंहिं शइ में तव्हां केतिरो बिलीफ रखो था। वेरी मच अनट्रू ऑफ व्हाट आई बिलीव, जेको मां यकीन रखां थो उहो बिल्कुलु ग़लति आहे, या तव्हां लेवल ऑफ सपोर्ट या अपोजिशन आहे। उन खां पोइ प्रोबेबिलिटी आहे, एग्रीमेंट आहे, डिज़ायरेबिलिटी आहे, इंपॉर्टेंस आहे, एप्रोप्रिएटनेस आहे, लेवल ऑफ एग्रीमेंट आहे कि स्ट्रांगली एग्री आहे तव्हांजो, प्रायोरिटी लेवल आहे कंहिं शइ केतिरी प्रायोरिटी ॾियो था, फ्रीक्वेंसी केतिरी आहे, फ्रीक्वेंसी ऑफ यूज़ केतिरी आहे। ही सभु जेके असांजा इंस्ट्रूमेंट हिते में स्केल असांखे मिली था वञनि, ठीकु आहे। रिस्पॉन्सिबिलिटी हवाले खां इन्फ्लुएंस कंहिंजे मथां केतिरो आहे, हाउ मच अप टू व्हाट लेवल यू आर सेटिस्फाइड, वेरियस केतिरा आहिनि, गुड बेड, अमाउंट ऑफ द यूज़, लेवल ऑफ फेमिलियरिटी, लेवल ऑफ अवेयरनेस, ई सभु असांखे हिन में मिली रहिया आहिनि। मक़सदु मुंहिंजो चवण जो इहो आहे त तव्हांखे जेके बि जेके रिसर्च टूल्स आहिनि, जीअं ही कैटेगरी रिसर्च टूल्स आहे, उहे रिसर्च टूल जे बारे में तव्हांखे मालूमात जेको आहे उहो फ़राहम करणु। तव्हां यकीन दोस्त मतां कुझु दोस्त इन हवाले खां ॼाणींदा बि हुजनि, पर उहो ई वरी वीडियो उन जे लाइ आम आहे जेके दोस्त इन हवाले खां उनखे ख़बर न आहे या वरी घटि ख़बर आहे। हाणे मां तव्हांखे कुझु ॿ वेबसाइट ते ॾेखारियां, उहे बि ॾाढी कम जूं आहिनि। इन हवाले खां अचो त वेबसाइट तरफ़ हलूं। अच्छा, इन हवाले खां पहिरीं असांजी वेबसाइट आहे 20 लिकर्ट स्केल क्वेश्चन्स एंड एग्जांपल्स फॉर, ठीकु आहे। ही आहे स्केल आहिनि जेके। हाणे हिन में तव्हां ॾिसंदो त व्हाट इज़ लिकर्ट स्केल, जेका असां पाण सम्झी आयासीं। उन खां पोइ आहे त 5 पॉइंट लिकर्ट स्केल छा आहे, ठीकु आहे। उन में असांजा कहिड़ा असां उनजी एग्रीमेंट या उनजा कहिड़ा स्केल आहिनि, उन में कहिड़ी कहिड़ी शयूं अचनि थियूं, ठीकु आहे। ही इवन लिकर्ट स्केल क्वेश्चन्स आहिनि, इन बारे में मां तव्हांखे मालूमात ॾिनी आहे। कुझु हिते बि मालूमात आहे, तव्हां वठी सघो था। लिकर्ट स्केल जा एडवांटेज कहिड़ा आहिनि, उनजा डिसएडवांटेज कहिड़ा आहिनि, तव्हां ही पढ़ी वठंदो त वधीक बहितर आहे, ठीकु आहे। असेसमेंट कीअं कजे, उन खां पोइ आहे सेटिस्फिकेशन, जेको पहिरियों असांजो हिकिड़ो बिहेवियर आहे उहो सेटिस्फिकेशन जो आहे। डिलाइटेड टू फर्स्ट एड, इहो हिकिड़े जा जेके ऑप्शंस आहिनि। इंपॉर्टेंस आहे, क्वालिटी आहे, फ्रीक्वेंसी, लाइकलीहुड आहे। अच्छा, हाणे एग्जांपल आहे, हाउ सेटिस्फाइड यू आर विद द इन स्टोर एक्सपीरियंस, डिलाइटेड, सेटिस्फाइड या न। हाणे हिकिड़ी तंहिं शइ जी जेको आहे इन शइ खे मेजर करणो आहे त उन लाइ ही एग्जांपल्स आहिनि, ठीकु आहे। अञा हेठि असां हलंदासीं। ही सभु मिसाल आहिनि तव्हांजा जेको आहे कंहिंजी क्वालिटी खे मेजर करण जा, कंहिंजे एग्रीमेंट खे मेजर करण जे लाइ, कंहिंजी फ्रीक्वेंसी खे मेजर करण जे लाइ, ठीकु आहे। ऐं ही जीअं ॾिसो पंहिंजो ही एग्रीमेंट जो सवाल आहिनि, ही फ्रीक्वेंसी सां सवाल आहिनि। मिसाल, हाउ ऑफन डू यू सीक असिस्टेंस फ्रॉम कस्टमर सपोर्ट, वेरी फ्रीक्वेंटली, ओकेशनली, रेयरली, नेवरली, ठीकु आहे। ही प्रोडक्ट आहे, दिस प्रोडक्ट मैन्युफैक्चर फ्रॉम हाई क्वालिटी कंपोनेंट। हाणे ही असां चेक था कयूं क्वालिटी जी, स्ट्रांगली एग्री, एग्री, पार्शियली एग्री, टोटली एग्री, ठीकु आहे। सो ही सभु सवाल ॾाढा सुठा आहिनि जेके तव्हां सम्झी सघो था। यानी तव्हां इनखे बि कॉन्सेप्ट पढ़ी आयासीं पोइ जेका तव्हांजी PDF में, उहे सभु हिते उनजा मिसाल तव्हांखे मिली रहिया आहिनि, ठीकु आहे। ऐं इन खां अलावा हिकिड़ी ॿी बि मां तव्हांखे वेबसाइट ॾेखारींदो वञा, ॾाढी मज़ेदार आहे। ऐं ही असांजी वेबसाइट आहे जंहिंमें तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा इमेज मिली वेंदा आहिनि। मां छा कयो आहे, मां सिर्फ़ में लिखियो आहे 5 पॉइंट लिकर्ट स्केल एंड जेको आहे उनजा ही मुख़्तलिफ़ अची विया आहिनि, इस जेको आहे, ठीकु आहे। ही सभु उन में मिसाल अची था वञनि। ऐं इन खां पोइ कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त असां जेको क्वेश्चन डेवलप कंदा आहियूं त उहो ॾाढो हिकिड़ो हाईली प्रोफेशनल हूंदो आहे। उन में का एॾी का सुठी ॻाल्हि माना को एॾो को एंटरटेनमेंट न हूंदी आहे, जेको आहे जेका एॾी अट्रैक्टिव पॉइंट न हूंदी आहे। उन हवाले खां बि मां तव्हांखे चयां त मिसाल के तव्हां जेकॾहिं ही बि रखी सघो था, जेके तव्हां ऑनलाइन वठो था त उन में हिन तरीक़े सां बि तव्हां पंहिंजे लिकर्ट स्केल खे ज़ाहिर करे सघो था। या हिते मिसाल आहिनि तव्हांजा ही सभु
त ही ॾाढा इंटरेस्टिंग आहिनि जेके तव्हां पंहिंजे क्वेश्चनर में इंक्लूड करे सघो था, त भई क्वेश्चनर हिकिड़ो अट्रैक्टिव बणाइण जे लाइ। ठीकु आहे, पर बहरहाल जेको असांजो जेके माना प्रोफेशनल या जेकी रिसर्च जेका थींदी आहे एकेडमिक रिसर्च, उन में त इन शयुनि जो को अहिड़ो को अमल दख़ल न हूंदो आहे, या इनखे जेको आहे एतिरी अहमियत बि न ॾिनी वेंदी आहे। उन में इहो ई हूंदो आहे जेकी मूं तव्हांखे ॾेखारिया जेके PDF वारा हुया, उन में उनखे इंपॉर्टेंस हूंदी आहे। सो दोस्तों, आख़िर में वरी बि इन उम्मीद सां त ही वीडियो बि ॿिनि वीडियो वांगुरु तव्हांजो लाइ काफ़ी सूदमंद साबित थी हूंदी, ऐं हिन में काफ़ी जेके स्केल जे हवाले खां जेके कुझु अशकालात हुया या कुझु मसइला हुया, कुझु उहे तव्हांजा हल थिया हूंदा। वरी इंशाल्लाह कंहिं वरी नई वीडियो में तव्हां सां गॾिपासीं, वरी या कंहिं ॿी रिसर्च टूल जे हवाले खां तव्हां सां इंशाल्लाह वरी ॻाल्हि ॿोल थींदी। तेसि ताईं मूंखे ॾींदा इजाज़त, ऐं आख़िर में वरी बि इहा ई रिक्वेस्ट त पंहिंजो बि ख्यालु कयो, हिन चैनल जो बि ख्यालु कयो, हिनखे सब्सक्राइब कयो।